ज़हर ज़िंदगी आखिर तव्हांजे दिमाग़ में कहिड़ी चर्बी भरियल आहे? रोज़ रोज़ को न को तव्हांजी दां खयूं बीठो आहे। अॼु त तव्हां हद करे छॾी आहे। धनार मुंहिंजो, मेंह मुंहिंजी, ज़मीन मुंहिंजी, फसल मुंहिंजो, हाणे तव्हां मुंहिंजे धनार खे सुॼाए रखियो आहे। सुञायो किथे आहे बाबा? जेकॾहिं सुञायूं था न त तव्हां थोरे खणी अचिया। दुश्मन उहो भलो जेको हक़ल करे सीने ते वार करे, पुठी पोयां कुत्ते वारो चको हणे उनखो मौला बचाए हेबत। इन ॾाइण सां असां न पुॼी सघंदासीं। इन भागो असांजे चए चवण खां निकिरी वियो आहे, इन माईअ जे चवण ते आहे। चाची मुंहिंजो नालो न वठो, ही वेठो आहे न, हिनखे भली कोई छॾियो, मां कुझु कोन चवंदसि। उतार चयो त तुंहिंजे पीउ जी ॿी शादी था करायूं ऐं पंहिंजी माउ खां पुछ त छा पीउ जी ॿी शादी करण जी इजाज़त ॾींदसि। पोइ हाणे ॾे हाल अहिवाल, छा सलाह अथई? न हिन उम्र में हिन पोड़े खे शादी करण जी इजाज़त ॾींदसि छा? सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।